माण्हू परदेसी पंहिंजे वतन वेंदासीं यार, असीं मोहबती माण्हू परदेसी पंहिंजे मुल्क वेंदासीं यार। महिमान थियासीं मुल्क तुंहिंजे में जानी ॾींहं बचार, असीं मोहबती माण्हू परदेसी पंहिंजे वतन वेंदासीं यार, असीं मोहबती माण्हू परदेसी पंहिंजे मुल्क वेंदासीं यार। कमर खान रमेश आपुंडा। अच्छा, Suliman kaya Gomdol Hatong, Mangkula. पैदल सां असीं तंगल कंहिंखे कंदासीं यार, अमी ख़ुशि हुजो यार। पैदल सां असीं तंगल कंहिंखे कंदासीं यार, असीं मोहबती माण्हू परदेसी पंहिंजे वतन वेंदासीं यार, असीं मोहबती माण्हू परदेसी पंहिंजे मुल्क वेंदासीं यार। क्या नाम है? सुलेमान भैया। हर कैसा असी खिली गालायूं, दिल खोले ॾियूं जिया में जायूं, दिल खोले ॾियूं जिया में जायूं। क्या नाम है आपका? कमर खान रमेश सुलेमान भैया। खिली गालायूं दिल खोले ॾियूं जिया में जायूं, दिल खोले ॾियूं जिया में जायूं। प्यार पुराणो साह में सांडे गल गिची जो कंदासीं हार, प्यार पुराणो साह में सांडे गल गिची जो कंदासीं हार। असीं मोहबती माण्हू परदेसी पंहिंजे मुल्क वेंदासीं यार, असीं मोहबती माण्हू परदेसी पंहिंजे वतन वेंदासीं यार। ही मुंहिंजो दादलो शायर अली हसन समय जो तुझारे जे बार जो वेठल आहे। मिस्टर कमर खान का निबंध नवासी 99 44 की रोटी। सुलेमान भैया। क्या नाम है आपका? कमर खान। अली हसन के मता विसारो, समय जो अथई जग में प्यारो, समय जो अथई जग में प्यारो। छाछरो ताल को जानी सुलेमान कया Gomdol Hatong, Mangkula। पार छाछरो